अस्सलातु वस्सलामु अलैका रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका रहमतुल लिल आलमीन। सवाल कयो आहे हिदायतुल्ला मलिक। वो तो चए त साईं अज़ान खां अॻु में सलात पढ़णु जाइज़ आहे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। दुरूद पढ़णु हिकु मुस्तहब ऐं मुबाह अमल आहे ऐं इहा हिकिड़ी जुदा ऐं मुस्तक़िल इबादत आहे। जेको दुरूद पढ़ंदो उन जे लाइ अहादीस मुबारका में कसीर अजुर ऐं इनामनि जो वाइदो थियल आहे ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त बि दुरूद पढ़ण जो हुकुम ॾिनो आहे। जीअं रब करीम सूरतुल अहज़ाब में इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। ए ईमान वारो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़ो ऐं ख़ूब सलाम अर्ज़ कंदा कयो। हिन आयत मुबारका में रब करीम मुतलकन हुकुम फरमाया सल्लू ऐं वसल्लिमू। इहे ॿई मुतलकन अमर जा सीगा आहिनि, यानी हिन में आम ऐं मुतलकन हुकुम आयल आहे। पोइ जेको मुकल्लफ़ आहे उहो जीअं चाहे दुरूद पढ़ी सघे थो, पोइ चाहे आवाज़ सां पढ़े या बग़ैर आवाज़ जे पढ़े। जेकॾहिं चाहे त अज़ान खां इकामत खां पहिरीं पढ़े या इकामत ऐं अज़ान खां बाद में पढ़े, पोइ चाहे वेही पढ़े या बीही पढ़े, मुतलकन उन जे लाइ हुकुम आहे। बसि दुरूद शरीफ़ पढ़णो आहे। इन आयत मुबारका मां ख़बर पई त दुरूद पढ़णु मुस्तहब ऐं सुन्नत मुबारका आहे। अहिड़े नमूने सां कसीर अहादीस मुबारका मां बि साबित थिए थो त दुरूद पढ़णु मुस्तहब ऐं जाइज़ अमल आहे। जीअं कंज़ुल उम्माल में अल जामिया सगीर में हदीस मुबारका वा हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत करे। उन चयो त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कुल्लु अमरिन ज़ी बालिन ला युबदउ फीहि बिहम्दिल्लाहि वस्सलाति अलैहि फहुव अक़तउ अबतरो ममहूकुन मिन कुल्ले बरकतिन। पाण फरमाईंदा त जंहिं कम जी शुरूआत अल्लाह जे हम्द सां न कई वई ऐं मूं ते दुरूद बि उन में न पढ़े वियो, पोइ इहो अधूरो आहे, नामुकमल आहे ऐं हर तरह जी बरकतुनि खां ख़ाली आहे। हिन हदीस मुबारका में सरी अल्फाज़नि में मौजूदु आहे त जेको बि कमु हम्द ऐं मूं ते दुरूद पढ़ण खां न थियो आहे, यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते उन में दुरूद न पढ़ियो वियो, त उहो बेबरकतो थी पवंदो। इन जे करे अज़ान ॾियणु ऐं इकामत चवणु इहे ॿई कम आहिनि। इन्हनि जी शुरू में बि दुरूद पढ़णु हिन हदीस मुबारका मां साबित थियो त मुस्तहब ऐं जाइज़ ऐं मुबाह अमल आहे। ॿी हदीस मुबारका में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो। हिन हदीस के मुसनद बज़ार, मुसनद अबी दाऊद तयालसी, अल मोजम अल औसत में इमाम तबरानी ऐं मुअत्ता इमाम मालिक में इमाम मालिक रिवायत कई आहे त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मा राहुल मुमिनु हसनन फहुव इंदल्लाहि हसनुन। जंहिं कम खे मोमिन सुठो सम्झनि था त उहा अल्लाह वटि बि सुठी शइ शुमार कई वेंदी। मालूम इहो थियो त दुरूद पढ़णु अज़ान खां पहिरीं ऐं इकामत खां पहिरीं मोमिन सुठो सम्झनि था, इन करे इहो अल्लाह रब्बुल इज़्ज़त वटि बि सुठो ई अमल आहे। टीं हदीस मुबारका वा अल मुअज्जम औसत में इमाम तबरानी रिवायत कई आहे। उहो हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत करे। उन चयो त कान बिलालुन इज़ा अराद अन युकीम सलात क़ाम अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहू अस्सलातु रहमकल्लाह। पाण फरमाईंदा त हज़रत बिलाल जॾहिं बि इकामत जे लाइ बीहंदो हुयो, पोइ चवंदो हो, यानी इकामत खां पहिरीं चवंदो हुयो, अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहू। ए नबी, तुंहिंजे मथां दुरूद हुजे, तुंहिंजे मथां रहमत हुजे, तुंहिंजे मथां बरकत हुजे। नमाज़ जो वक़्तु थी वियो आहे। त इकामत खां पहिरीं हज़रत बिलाल जो अमल साबित थो करे त दुरूद पढ़णु इहो मुबाह जाइज़ ऐं मुस्तहब आहे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उनखे मन न करणु, इन मां ख़बर पई त इहा सुन्नत मुबारका बि आहे। इन टिनी हदीसुनि मां ख़बर पई त दुरूद अज़ान खां अव्वल, इकामत खां अव्वल पढ़णु जाइज़ आहे, मुबाह आहे। इमाम शामी रहमतुल्लाह ताला पंहिंजे किताब रद्दुल मुहतार में इरशाद फरमाइनि था, व नस्सुल उलमाउ अला इस्तिहबाबिहा फी मवादिअ। पाण फरमाइनि था त उलमाए किराम चंद जायुनि ते दुरूद पढ़णु मुस्तहब करार ॾिनो आहे। ऐं उहे कहिड़ियूं जायूं आहिनि? उन मां हिकिड़ी आहे व अक़ीब इजाबतुल मुअज़्ज़िन।
जॾहिं मुअज़्ज़िन खे जवाबु ॾिनो थो वञे त उन खां पुठियां दुरूद पढ़णु इहो मुस्तहब आहे। व इंदल इकामत ऐं इकामत जे वक़्तु बि दुरूद पढ़णु मुस्तहब आहे। इन मां ख़बर पई त अज़ान इकामत सां गॾु दुरूद पढ़णु मुस्तहब आहे। ऐं इमाम नववी शाफ़ी रहमतुल्लाह ताला फरमाए थो वतुसन्नु सलातो अलन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ब्ल इकामत। पाण फरमाइनि था त इकामत खां पहिरियां दुरूद पढ़णु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते इहा हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत मुबारक आहे। इन तमामु इबारात मां अहादीस ऐं आयात मां ख़बर पई त दुरूद पढ़णु मुस्तहब आहे। अज़ान खां अवल बि पढ़ी सघिजे थो, इकामत खां अवल बि पढ़ी सघिजे थो, इन में का बि कबाहत न आहे। पर यादि रखो जन उलमा इन खां मना कई आहे, चवनि था त दुरूद पढ़णु अज़ान खां अवल जाइज़ न आहे। उन्हनि जो सिर्फ़ु हिकिड़ो ई सबबु आहे, उहे नाजाइज़ सिर्फ़ु हिकु सबब जे करे चवनि था। उहो सबबु इहो आहे त चवनि था जेकॾहिं तव्हां अज़ान सां गॾु दुरूद पढ़ंदव त तव्हां गोया के अज़ान खे वधाए रहिया आहियो, ऐं अज़ान खे वधाइणु इहा दीन में ज़्यादती आहे ऐं दीन में ज़्यादती करणु जाइज़ न आहे। हिन इख़्तिलाफ़ खां बचण जो तरीक़ो उलमाए किराम इहो बयानु फ़रमायो आहे त अवामुन्नास दुरूद खे अज़ान जो हिसो सम्झणु लॻी आहे। इन जे करे उन्हनि खे सम्झाइण जे लाइ अक्सर दुरूद पढ़िजे, कॾहिं कॾहिं दुरूद छॾे बि ॾिजे, या कॾहिं दुरूद अज़ान खां पहिरीं पढ़िजे ऐं कॾहिं अज़ान खां बाद में बि पढ़िजे। कन उलमा इहो बि फ़रमायो आहे त दुरूद पढ़ी पोइ 2 या 3 5 मिंट खनि ख़ामोश थी करे बाद में अज़ान ॾिजे त जीअं दुरूद अज़ान जो हिसो माण्हू न सम्झनि। इहे बहितर ऐं सही तरीक़ा आहिनि। हिन करे जो असांजी अवाम अहले सुन्नत व जमायत जी इन में मुब्तला थी वई आहे, उहे सम्झनि था त दुरूद पढ़णु लाज़िम हिसो आहे। यादि रखो जेकॾहिं को शख़्स ईअं सम्झंदो त अज़ान में दुरूद पढ़णु लाज़िम आहे, वाजिब आहे, त उहो गुनाहगार थींदो। वाक़ई इहा बिदत आहे ऐं बिदत सही आवा इन सां गुनाहगार बि थींदो। अल्लाहु आलम बिस्सवाब।